नाज़रीन, ॿिनि हफ़्तनि जी जंगबंदी जे ऐलान बाद गैर यकीनी छिकताण ऐं बेएतमादी वारी फिज़ा में 10 अप्रैल ते पाकिस्तान जे गादी वारे शहर इस्लामाबाद में पाकिस्तान जे टियाकड़ी हेठि ईरान ऐं अमेरिका जे विच में ॻाल्हियूं शुरू थी रहियूं आहिनि। शहर जे हसास इलाक़नि ऐं रेड ज़ोन जो कंट्रोल मुकमल तौर ते फ़ौज जे हवाले कयो वियो आहे ऐं हिफ़ाज़ती इंतज़ाम फूल प्रूफ तरीक़े सां कया विया आहिनि। ईरान जे वफ़द जी अॻुवाणी पार्लियामेंट जो स्पीकर मोहम्मद बाकिर कालीबाफ कंदो। अमेरिका जे वफ़द में नायब सदर जेडी वेंस, अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो सलाहकार स्टीव विटकोफ ऐं ट्रंप जो न्याणो जेरेड कुशनर शामिल आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जा वफ़द, हिफ़ाज़ती अहलकार ऐं बैनुल अक़वामी मीडियाई नुमाइंदा इस्लामाबाद पहुची चुका आहिनि। 8 अप्रैल ते पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तजवीज़ ते ईरान ऐं अमेरिका विच में 2 हफ़्तनि जी आरज़ी जंगबंदी जो ऐलान थियो। शुरूआत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ट्वीट ज़रिए चयो त जंगबंदी लबनान समेत सभिनी महाज़न ते लागू आहे। हुन जो चवणु हो त मूंखे ख़ुशी आहे ऐलान करण में त ईरान, अमेरिका ऐं उन्हनि जा इत्तेहादी हर हंधि फौरी जंगबंदी ते मुतफ़िक़ थी विया आहिनि, जंहिंमें लबनान बि शामिल आहे। अमेरिका जे सदर डोनाल्ड ट्रंप जंगबंदी जे ऐलान बाद हिकु दफ़ो ॿीहर ईरान खे धमकी ॾिनी आहे त जेकॾहिं हतमी मुआहिदे ते मुकमल अमल न कयो वियो त अमरीकी फ़ौजी कार्रवाई ॿीहर शुरू थी सघे थी। ट्रंप चयो त अमेरिका अमन चाहे थो, पर अमन सिर्फ़ मुआहिदे जे मुकमल अमल थियण ताईं मुमकिन आहे ऐं मुआहिदे जी भञकड़ी करण वारनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वेंदा। 10 अप्रैल ते गादी वारे शहर इस्लामाबाद में थींदड़ अहम ऐं हसास ॻाल्हियुनि में शरीक वफ़दनि खे रेड ज़ोन में वाक़िअ 7 स्टार होटल में रहायो वियो आहे। ज़िले इंतिज़ामिया रेड ज़ोन खे 0 पॉइंट खां फैसल मस्जिद ताईं वधायो आहे, जंहिंमें पार्लियामेंट हाउस, ऐवान सदर, वज़ीर आज़म हाउस शामिल आहिनि। रेड ज़ोन में सिर्फ़ सरकारी गाॾियूं दाख़िल थी सघंदियूं। वफ़ाक़ी वज़ारतुनि जा मुलाज़िम घर खां ड्यूटी कंदा। स्कूल, कॉलेज ऐं अदालतूं 2 ॾींहनि लाइ बंदि रहंदियूं। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में सरकारी तौर ते 2 ॾींहनि लाइ आम मोकल जो ऐलान कयो वियो आहे। ट्रैफ़िक प्लान मूजिबि हेवी ट्रैफ़िक ऐं हाईवेज़ आरज़ी तौर बंदि रहंदा। पीटीआई पारां रावलपिंडी में इमरान ख़ान जे हक़ में रैली मुलतवी कई वई आहे ऐं शहर में कलम 144 लागू रहंदो। माहिरनि जो चवणु आहे त सुफ़ारती कोशिशूं कामयाब थियनि त ख़िते में अमुन क़ाइमु थी सघे थो, पर अमरीकी धमकियुनि, इसराइल लबनान महाज़ ऐं जंगबंदी जी तशरीह में इख़्तिलाफ़नि सबबि ख़िते में बेचैनी मौजूदु आहे। ईरान जे सदर लबनान ते इसराइल जे हमलनि खे जंगबंदी जी खुलियल भञकड़ी करार ॾिनो आहे। ॻाल्हियुनि में शरीक थींदड़ ईरान जे पार्लियामेंट जे स्पीकर बि ज़ोर ॾिनो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ अवामी सतह ते लबनान जो मामिलो वाज़े कयो ऐं इन मसइले ते पोइ ते हटण जी गुंजाइश न आहे। पाकिस्तान लबनान में तशद्दुद रोकण जी कोशिश जारी रखण जो मुतालबो करे रहियो आहे। होॾां बर्तानिया पिणु लबनान खे जंगबंदी में शामिल करण जो मुतालबो कयो आहे, जॾहिं त वज़ीर आज़म केयर स्टारमर गॾियल अरब इमारात में सुफ़ारती दौरो करे रहियो आहे, जंहिंजो मक़सदु ख़िते में अमुन ऐं इस्तेहकाम खे मज़बूत करणु आहे। अहिड़ी तरह इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियूं लबनान जे सूरतहाल ऐं इसराइल हिज़बुल्लाह जी छिकताण ख़िते में अमुन ऐं आलमी मीडिया लाइ सभ खां अहम मौज़ू बणिजी चुका आहिनि। सॼी दुनिया जूं नज़रूं हाणे इस्लामाबाद में थींदड़ उन्हनि अहम ॻाल्हियुनि ते आहिनि जिते जंग ऐं अमुन जे विच वारी लकीर ते फ़ैसिला थींदा आहिनि। छिकताण, बेएतमादी ऐं तज़ादनि जे बावजूदि ही सुफ़ारती अमल ख़िते जे मुस्तक़बिल जो रुख़ तय करे सघे थो। ॾिसणो इहो आहे त छा ही ॻाल्हियूं आरज़ी जंगबंदी खे मुस्तक़िल अमुन में तब्दील करण में कामयाब थींदियूं या न। जेकॾहिं इहे ॻाल्हियूं कामयाब थियूं त ख़ितो नए दौर में दाख़िल थी सघे थो। ॿी सूरत में ख़तरा अञा बि वधी सघनि था।